नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त बजट ऐं सेल टैक्स में वाध ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में वापारियुनि सरापा एहतजाज। सेल्स टैक्स में वाध ख़िलाफ़ गुजरांवाला में अंजुमन ताजरान क़िलात बोर्ड जे हड़ताल जारी है ऐं क़िलात बोर्ड जे सदर सुभाणे समूरियूं बाज़ारूं बंदि रखण जो ऐलान कयो आहे, जंहिं करे सईद नगरी बाज़ार, उर्दू बाज़ार, ठक्कर सिंह गेट ऐं सराफा बाज़ार जा समूरा दुकान बि ॿिए ॾींहुं बंदि रहंदा। क़िलात बोर्ड जे सदर जो चवणु आहे त वाधू टैक्स वापसि न वरिता विया त हड़ताल हाणे ऐलानी मुंदे ताईं जारी रहंदी। फैसलाबाद में सेल्स टैक्स में वाध ख़िलाफ़ शहरनि में वापारियुनि जी हड़ताल जारी है, जंहिं सबबि गुल मंडी, घंटा घर चौक जूं 8 बाज़ारूं ऐं कपड़े जे मार्केट बंदि है। 17 सैकड़ो टैक्स लागू करण ख़िलाफ़ क़बीलाई ज़िलनि में बि वापारियुनि तरफ़ां हड़ताल कई पई वञे ऐं खैबर पख्तूनख्वा में हड़ताल सबबि क़बीलाई ज़िले में पंटी स्टील मिलूं बि बंदि आहिनि। आल फाटा मिल्स जे सदर टैक्स वापसि न वठण जी सूरत में सूबाई असेंबली ॿाहिरि एहतजाज जी धमकी ॾेई छॾी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।